वाह वाह किथे बाथरूमन के बुरको पियल आ किथे जो उघाड़ो बतन आए कुआरो ज़माने जा मुफ्ती तू मूंखे ॿुधाए खयो आहे रोज़ी जो ॾस के इज़ारो के नारी जो नालो रखे मां नूरी त उनखे थी की अख तमाची तके ही पंहिंजे हवस जो करे थो पूरा ओ हुते हू सुहागिन के बेला सिके अरे किनी खे त अख जी बका ओन नाहे किनी बुद्ध विक्यो पंहिंजो आने टके ये एजाद के क्या मिलियो यार आहे गुनाह ते बि कंहिंजो थिए पियो गुज़ारो किथे बाथरूम के बुरको पियल किथे जो उघाड़ो बदन आहे कुआरो ज़माने जा मुफ्ती तू मूंखे ॿुधाए खयो आहे रोज़ी जो ॾस के इज़ारो मतलब ॻाल्हि इहो त असांखे जेकी ॻाल्हि सम्झ में वेहे थी उहा चऊं था चवंदा आहिनि भाउ सभु शइ अलाह जे ज़िम्मे आहे भई अलाह जे ज़िम्मे आहे पर नाइब त तूं पाहीं ख़ुदा जो ख़लीफ़ो त तूं पाहीं तो कहिड़ा फाड़ा मारिया आहिनि बहरहाल मुंहिंजो हिकिड़ो ख़बीस जहिड़ो ख़राब चेहरो मिलियो त कहिड़ो करार हूंदो खबीस जहिड़ो ख़राब चेहरो मिलियो त कहिड़ो करार हूंदो हुजाज जी पग मथे ते पाते सिखियो त छाजो सुकार हूंदो न को ईमांगू न को निमाज़ू असांखे नियतूं निकोर घुरजनि न को ईमांगू न को निमाज़ू असांखे नियतूं निकोर घुरजनि परायो खाई परे जो तस्बीहूं वने जो पग सां पगार हूंदो वाह 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 उस्ताद वाह चवां थो आऊं चने सरन के भले आला दिन असां ते आणियो अवां जो पंहिंजो मयार आहे असां जो पंहिंजो मयार इहा ई धरती इहो ई हाफ़िज़ हमेशा हूंदा हबीब वांगे वाह वाह इहा ई धरती इहो ई हाफ़िज़ हमेशा हूंदा हबीब वांगे इन्हनि सां जेको फिटाए मरंदो ॿुधा तो कहिड़ी कतार हूंदो खबीस जहिड़ो ख़राब चेहरो मिलियो त कहिड़ो करार हूंदो हुजाज जी पग मथे ते पाते सिखियो त छाजो सुकार हूंदो अॼु मूं वटि हिकिड़ा फनकार आया हिकिड़ो सादिक फ़कीर जो पुटु ॿियो हिकिड़ो ॿियो उन ते चंदुर जो कलाम ॻायो तो मूल दोस्त के थे यार चंदुर अला जे कॾहिं हो किॾा वञी निकितो हाणे रेडियो था ॿुधोसीं त हुनजा पुट अमेरिका में वेठा आहिनि पर गांइ जे हिते बि इहो छा आहे सिंध मां कई वाणिया आया विया सभु कुझु थिया पर ही अॼु बि हिते ज़िंदा आहे गांइ जे पियो त माण्हू को अहिड़ो कमु करे वञे जो घटि में घटि पुछां यादगिरी ते हुजे न ऐं हिकिड़ो दफ़ो आयुसि पे असांजो अहमद वेठो आहे हिनखे ख़बर आहे त कड़े में कुकड़ बि विढ़ाईंदा आहिनि तो हिकिड़े कोकिड़ियुनि जे टोले खे आउं मुंहं में गॾिजी वियुसि तो हिकिड़े हक लॻी थी अॼु पंहिंजो कुकड़ चढ़ी वियो ॿिए चयो छो जी साईं हाफ़िज़ मुंहं में गॾियो आहे मुंहिंजो कुकड़ अलाए चढ़े या किरे मुंहिंजो त पहिरीं मूंखे आवाज़ मुखालू थोरो गॾियो अथव पर वरी बि अलाह जो शुक्र कयूं यार मुंहं में पियासीं चयूं त कुकड़ चढ़ी वेंदो आबशारनि जियां नंढड़े ॿारनि जियां अरे ज़िंदगी के करे छॾ बहारुनि जियां वाह वाह आबशारनि जियां नंढड़े ॿारनि जियां ज़िंदगी के करे छॾ बहारुनि जियां जेको तोखे ॾिसे सो त मुर्की पवे हाल पंहिंजो रखो हां ठारनि वाह 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 ज़िंदगी हिते माण्हू अहिड़े नमूने गुज़ारे जो पुछां जेकॾहिं मरी वञे मरी तूं बि वेंदे मरी आऊं बि वेंदसि मज़ारूं ॿिन्ही जूं अलॻि लेखबियूं कब्रूं अलॻि लेखबियूं घणा मौत मुंहिंजे त होशियार थींदा घणनि जूं दिलियूं दर्द में सेकबियूं सही ॻाल्हि मरी तूं बि वेंदे मरी आऊं बि वेंदसि मज़ारूं ॿिन्ही जूं अलॻि लेखबियूं बहरहाल इहा साईं अली नवाज़ जी मोहबत हुई जेका हिते मूंखे खेले वठी आई मूंखे अञा अॻियां बि जेको आहे तो दोस्तनि खे ॾियणो आहे मुंहुं ॾेखारणो आहे अलाए हिकिड़े अमरा मूंखे फोन कई त मूंखे चई साईं आऊं तोखे ॾिसंदो तूं अलाए कहिड़ो हुई मुंहिंजो मूंखे अलाए जहिड़ो ठाहियो आहे ओहिड़ो आहियां हुन में ॿियो कोन हूंदो बाक़ी असांजी ॻाल्हि इहा आहे जो हिकिड़ो दफ़ो मूं अॻे बि चयो हो पाण ॻाल्हि कंदा आहियूं वॾे सर इतफ़ाक़ सां ईअं थियो जो जुमे जो ॾींहुं मूं वटि के महिमान आया असांजे ॻोठ मां जमायत नमाज़ पढ़ी पे निकिती तो वरी हमरा कजो चईसीं नमाज़ ते हुअनि मुंहिंजो नाला कोन हुउसि त यार भोग छॾ नमाज़ ते हींअर ॾिस हमराज मुंहिंजो यार कोन हुउसि पर हर भर कूड़ छो करे त यकदमि मां मूंखे जीअं हेॾी दाढ़ी रखी हली मुंहिंजो पंहिंजी आहे चौराई ॻाल्हि तो हिते असां वटि ज़िंदगी जो ॾाढो सफ़ा उनखे मूं चयो अलाह फ़कीर वटि मुला सां विया
कुछ कर अया लेखो जो खोली अणो थई को छलो ये मुश्किल कौन करनी है फकीर ज्यादा अल्लाह रहीम करीम है बख्श कर दो भला जे हर बरो लेखो जो को कहीं तो चोरी सो गाना नहीं करनी जिंदगी एड़ी गुजारियो जो अल्लाह साईं ताके मुखे सभनी के माफ करे कोशिश करो आऊं है ना सच में पूछो तो तमा इतनी सारी अदब कुर्सी खणी ते रखी मुझे यार जिते ॿिया फ़क़ीर वेठा आहिनि ऐं हिते साईं चए त साईं असांखे अधु कलाक जे मुंहुं ॾेखारे वञे इहा ख़बर न आहे कहिड़ी कशिश आहे जेका तव्हांखे बि छिकियो ऐं मूंखे बि छिकियो अची मिलियासीं चवण लाइ त दिलि घणी थी चवे आख़िरी शइ तव्हांखे ॿुधायां थो जेको अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी वाह वाह ज़माने खां हटी करे ही तव्हांजे शेर ॿुधायां थो अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी मूं रोअण रात ॾींहं जी रिवायत ॾिठी मूं अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी लखे मीर तो दर थिया मोहब मांदा उठई कुर्ब में से जेके इश्क आंदा विरहे जा वैरागी वढा तो हिकांदा कोहण में न तो वट किफ़ायत ॾिठी वाह उस्ताद वाह जी इनायत ॾिठी मूं अनल हक़ जी आया अव्हां जे अंगण ते न कुर्चा किझा कुर्ब वारा कुसण ते ॾिठो ॾे तमाशो हुयो ही ॾिसण ते शहीदन जी उत न शिकायत ॾिठी मूं अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी मूं वाह साईं वाह हथ साड़ तो ही हुकम सभु हलायो खड़ी कहले घाणो खिली को खलायो जुड़ी कहले झाती जबल के जलायो ज़ुल्म जी ही केॾी ज़ियाफ़त ॾिठी मूं अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी मूं वाह वाह हली यार हाफ़िज़ हिते पाण आयो ला तक न तू जो ओञाण आयो ॾिसी ॾो मुंहिंजा सैयद साण आयो हिननि जी जंहिं वटि हिमायत ॾिठी मूं अजब तुंहिंजे दर जी इनायत ॾिठी मूं वाह साईं वाह असीं हिन राह ते हलंदे अञा ताईं रुना नाहियूं जनवा साईं इहा ॿी ॻाल्हि आहे उमिरि जी हिन हद में मंज़िल ते पुना आहियूं वाह 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 असीं अहिड़ी तरह न आहियूं जो कंहिंजे ताम खे तकियूं घणा चिमचा वियासीं पर असीं कंहिंजा कुना न आहियूं हयाती जी सज़ा आख़िर ते हिकु ॾींहुं माफ़ थी वेंदी बिल्कुलु हयाती जी सज़ा आख़िर ते हिकु ॾींहुं माफ़ थी वेंदी मोए खां पोइ छा मिलंदो उन खां बि बेउना न आहियूं भलाई जे कदे मूसा त रब ते भरोसो रखिजे अवी जे गुन कंदा आयो असी भी बेगुनाह न आहियूं हिते ऐं हुते हाफ़िज़ खे ॾिनो आहे आसरो अरबी मुला तूं डप न ॾे मूंखे असीं छोरा छिना न आहियूं वाह 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 हलंदे अञा ताईं रुना न आहियूं इहा ॿी ॻाल्हि आहे उमिरि जी हिन हद में अञा अञा हिकिड़ो सिंध ते ॿुधाइजो सिंध जे हवाले सां राति जे पेट जी ओट आऊं रखा कोन थींदो इएं वाह वाह सिंध जे नाव थी खोट आऊं रखा कोन थींदो इएं माग ते जे न पोतस मेरो खैरा वाह साथ अध में छॾे मोट आऊं रखा कोन थींदो इएं अरे बुज़दिली खे त कई था बहाना मिलन वाह उस्ताद वाह बुज़दिली खे त कई था बहाना मिलन बेज़मीर न या वोट आऊं रखा कोन थींदो इएं ॻाल्हि हाफ़िज़ जी हूंदी हक़ीक़त भरी सोच पंहिंजी छॾे नोट आऊं रखा वाह 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 साईं वाह राति जे पेट जी ओट आऊं रखा कोन थींदो इएं हींअर असां वटि ॿोॾ आई कुकी चवे पर मूं जेका हालत ॾिसी वीचारनि माण्हुनि जी मुंहिंजो हिकिड़ो शेर आहियां बदीन ज़िले जो तक मुंहिंजो जेको आहे अॻे त माशाअल्लाह हिकिड़ो तमामु वॾो माण्हू हो अॼु मथां हिते हुजे वेठल ख़ैर आहे पाण में छा कंदो फ़क़ीर घोड़ो ने भाॻो जे पिना हूं हे पियो हालत ॾिठी थी मुंहिंजो उहो खड़ते लसागी आहे उहो ई वेल सागी आहे जमहूरियत जे त चोवे में लिकल जरनेल सागी आहे वाह वाह बदला कूड़ खे संदरो जहिड़ो राहू तहिड़ो मंदरो बदला कूड़ खे संदरो जहिड़ो राहू तहिड़ो मंदरो किथे सरकी किथे बंभरो सभिनी जी भेल सागी आहे उहो खड़ते लसागी आहे न को पैसो न को पाई वीचारनि जो अलावाही अॻे जा वीचारनि जी अलावाही
न को पैसो न की पाई वीचारन जो अला वाई अगे जा बोड हुई आई उहाई हेल सागिया गरीबन जा बुडी वा घर मिली वा पीपलन के पर गरीबन जा बुडी वा घर मिली वा पीपलन के पर कदे हुन पर संदन सा गेल सागिया ओ करते ल सागिया ओ ई वैल सागिया जमूर के तजोगे में कर जा सागिया मुझे करो आयो जो असांजी हालत तेरी है असांजा सभई कम करप्शन हवाले असी पोप सतजू ईमान हवाले सही असांजा सभई कम करप्शन हवाले असी पोप सतजू पे ईमान हवाले चूंडियल नुमाइंदा असांजी गुलामी पे सदजे आजादी सही असांजी गुलामी पे सदजे आजादी असां वारी जबरदस्त को नर न माती इने का वधिक भी कंदा केड़ी ताजी जीअण ऐं मरण के भी जियारो संभाले असांजा सभई कम करप्शन हवाले हकीकत का हाफिज सभई हंध खाली सचो सोहणो मुर्शिद ठरे जो मवाली हकीकत का हाफिज सभई हंध खाली सचो सोहणो मुर्शिद ठरे जो मवाली मुरीदन ने सोबी विलायत जो वाली तपाए छजो बे मुले तेरा ताले असांजा सभई कम करप्शन हवाले असी पोप सजो का ईमान वाले असांजा सभई कम करप्शन हवाले ठीक है साईं मेहरबानी वापस भाई मेहरबानी दोस्तों ये सिंध जो मज़ाहिमत ये अर्दो शायर हाफिज निज़ामानी ता सा मुखातिब हो सही यो तमारो शेर हाफिज निज़ामानी ता सा मुखातिब है दोस्तों सिंध जो अर्दो ऐं बेबाक शायर हाफिज मोहम्मद निज़ामानी साहब ता सा लाइव अंब दे एकड़ो ता के बुधाए तो केतरो ओ वरी वो तो सोच जे के मेहरबानी विजय भाई मेहरबानी बस सही सोच जे के सफर में मुखे साथ लियो आया ऊने डहर में मुखे साथ लियो इं जो सूर आऊं वीदस सही पर रात जे के पहर में मुखे साथ लियो वाह वाह कौन के का पुछम केड़ो मजहब अथव वाह वाह कौन के का पुछम केड़ो मजहब अथव इंसानियत जे अखर में मुखे साथ लियो सुभाणे मिले जैसी आबे हयात तैसी अज जे ज़हर में मुखे साथ लियो हशर हुन में हाफिज पाणे हक वठदो रुगो हिन हशर में मुखे साथ लियो तो अल्लाह खाया यार के वड विया तो बताए फकीर वांगे ओ भी के वड विया तो चामल दे दी लेखो चोखो दियानो सही कुछ ख्याल कर हु चारो को वाली नवाज फकीर वांगे वडो ईमानदारो तो उन्हन के जे भला सब नबी हुंदा के सब नबी हुंदा सभिनी जी उम्मत हुंदी पर असा जो आखिरी नबी हो ची वो हुंदा जे पंचतन पाक उहे ची उहे भी हुंदा जी को मारो मुर्शिद हो ची वो भी हुंदो जी को हे पंजवन हित रंगा हिकड़ो खुदा बधी विदो या सब चंगा जी करो पर इनो वो शर्त यो है तो बुखा दारो को बुजुर्ग हुंदो उधर दिजन हो मानन का तो मुके फोन के ते अब हाने अण ते दे पियो वणा अले छा थी तो मुचो फकीर वडा ठप न कर तू को मिसाल दिन माद मुजो तू के हिता पियो पंजो कोठ छडे के बे कोठ में भी भले अण सुञाणो हुजी पर हु जे के रात रहंदे तो तोला हंध भी सुठी खणी दो कोशिश करे तोला मानी भी सुठी खणी दो जो मेहमान गिला न करे आई ही तू तो उन्हें जो मेहमान थियण वनी पियो जोको जेको सब शे जो मालिक है पर शर्त यो तो चोर थी न वने रुको चोर थी न वने बाकी भाग्यो थी वने तो ठप्पी को ने को तो असाने विचार जो अते दिठो साईं हाजी अल्लाह दिनु शाह शहीद ॾाढो अल्लाह वारो माण्हू तो पोइ असांजे ॻोठ में हिकिड़ो फ़क़ीर असांजो हूंदो साईं हाजी मोहम्मद कासिम ख़लीफ़ो हाणे गुज़ारे वियो आहे त उहो फ़क़ीर चवंदो त निमाज़ जे जमायत सां न पढ़ी त उनखे जेको आहे अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं जुती पाराईंदो अहिड़ी त मगज़ मां मिजालो पियो निकिरंदसि हू वरी जमायत खे त निमाज़ पढ़ंदो कोन मुलनि वांगुरु ठहंदो कोन आऊं अची मट ते मूंखे सॾु कई चई अबा हाफ़िज़ हेॾां अचे आऊं मूंखे ॾे बाबा जो जमायत के नमाज नथो पढ़े वो बिस्त में कोन विदो जा मुझो साईं आऊं ताज़ी हदीस पढ़ियो अचा
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तो मुझो वो बानू सफा पुछड़ो है जो भिष्ट जे आसरे नमाज पढ़े जेके भिष्ट न खल के आ तो आऊं सजे जो लायक कोन हो सजा तो बेचारो मुंह में न्यारे जे वाला गो बच्चन मा लख करे भई हाज कासो भिष्ट दर्द डंडो खणियो वेठो छडे ही न तो ये छडे ही न तो गाल कई तो अल्लाह साईं खुश रखे हाणे फकीर के जो इजाजत जबरदस्त जबरदस्त अली शेर साया पेर आऊं एकड़ी गाल तो बुधा तो मुंडो जो कसम इसम आया मुंडो जो मज़हब है निते में असांजा दोस्त आहिनि ख्वाजा बुजुर्ग आहिनि अहले तशय्युद जा पर हो बेचारा मुख्य घुराईंदा आहिनि दुआ वाला तो वरी मुंहिंजी आदत है तो वुज़ू करे पोइ दुआ ते वञा वियुसि मस्जिद में तो मुझे वुज़ू कयो पासे में हिकिड़ी ॿी मस्जिद हुन जा मीनार कुझु वॾा गुॾो जो पासे में तो तंहिंखे मुंहिंजो हू छा आहे तो मूंखे चईं इहा छॾ भेण इहा शीअनि जी मस्जिद आहे ईअं नफ़रत जे अंदाज़ सां मूं हुनखे चयो तूं वियो ई कॾहिं हिन में चईं न केरु थो वञे हिन में मुंहिंजो भला इहा शीअनि जे ही मस्जिद कहिड़ी अची पैसो हाणे जी मुझे मिले न पैसो वाली वाली मस्जिद का शीयन वाली मस्जिद का रोया हां वजा तो नमाज पढ़ना होते तो मूसा के दोस्त वाली नमाज पढ़ी तो मुझे देख और मुझे नमाज पढ़ी ये तुम्हारी मस्जिद जो मो मेहराब ऊपर उला दे होती उन्हन जो उला दे सिर्फ आवा के साथ पधी पियो बाकी वो मूसा के जो दोस्त ने नमाज पढ़ी मस्जिद के कुंड में जो रखियो जो अलग पाक उन के हाथ पधी वनी उन के चुम्मी दी मुंह बोले जाके हाथ पधी वनी चुम्मी दी बना को आसमान तो कोन गिरी पियो विदायत जी मान के चक चुकियो था तो उनको मेहरबानी करे एड़न का बचियो बाकी जो जिथे वो उते अल्लाह करे खुश हो जाए सिमरा यो तमाम शर भगवान जे पासे सो अल्लाह जे भाई हो गया जदो चवंदा रहमान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे आऊं सजदो ने के जान को इंसान जे पासे वाह 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 खतीबन के बुधाए छद तो मुखे खौफ कोने मुझी हालत न हुरन सान को जुल्मान जे पासे अवा जो आदत तू दिसदे असा जो रूह रोए तो इयो जे तू जो मज़हबात औ शैतान जे पासे वाह वाह असा जे दीन ऐ ईमान जो दस्तूर पंहिंजो आ न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ पूरे बेईमान जे पासे वाह वाह को आ रहमान जे पासे को आ भग बुलाने रिकावट जी पिया जो शैतान तो दोज़खी है वो तू दोज़ख में वेंदे आ उनखे त अल्लाह ती बेश्त हराम करे छॾियो तू कहिड़े पासे रखी पोइ मूं हुनखे जवाब ॾिनो हाणे ही आख़िरी शर्त थी ॿुधायां फ़क़ीर मुंहिंजो जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे इंसान जो जे एतराम न कयो छा उन जो पोइ अंजाम थियो वाह वाह फिटकार जो तौक़ी जी में पियस उन सां पोइ रफ़ाकत केरु करे वाह वाह मुंहिंजो दाना बि हुयो दिलेर बि हो तौहीद बि हुन जे अंदर हुई शैतान जो पोइ ॾोह कहिड़ो मुले खे हिदायत केरु करे तू मुहिद हुज या मुल्लू हुज मुंहिंजो त मोहम्मद हाफ़िज़ सुभान अल्लाह आहे को जे किने ते उन रे बि शफ़ाअत केरु करे वाह वाह जन्नत जी तक़ाज़ा आहे मगर दोज़ख जी शिकायत केरु करे भई हिकिड़े धणी जा घर आहिनि ॿिन्ही में तफ़ावत केरु करे वाह 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 जबरदस्त 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 अचो अचो सही यो साईं हाफ़िज़ हां थोलो थोलो असा मोहम्मद निज़ामानी साहब जे महफ़िल के चार चंड लगाया वाह वाह असांजा कुछ दोस्त मेहमान मौजूद मेहमान हिते असांजी महफ़िल में हली आया आहिनि सरदार मोहम्मद हाशिम वर्ड साहब ऐं मिस्री खान वर्ड साहब अब्दुल कयूम राव साहब कलोई शहर खां आया आहिनि असांखे भलीकार चऊं था ऐं ॿिया बि जेके दोस्त जिन जा नाला नथा अचनि उहे नवां आया आहिनि उन्हनि खे बि असां दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था छॾियो वञे ॾिसो केरु थो अचे